अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां तव्हांजो मेज़बान राहिब बप्पड़। नाज़रीन, अॼो के प्रोग्राम में जीअं त असां मुख़्तलिफ़ रांदियुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे अंदरि ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं, पर अॼु पाण जेके ख़ासि तौर ते औरतुनि सां रिलेटेड रांदियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जिम्नास्टिक जी ॻाल्हि कंदासीं ऐं जेके असांजूं सिंध जी आहियूं जेके औरतूं अचनि थियूं पियूं हिन फील्ड में, हिन मैदान में, ऐं उते उहे पाण मल्हाइनि थियूं, उन्हनि खे केतिरियूं ॾुखियायूं जेके आहिनि सो उहे साम्हूं अचनि थियूं, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पंहिंजे प्रोग्राम में अॼु जॉइन कयो आहे मरियम कीरियो साहिबा, पाण जेके आहिनि सो फोकल पर्सन आहिनि फॉर स्पोर्ट्स जाम शोरो जे अंदरि। सिंध जेका स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे उन्हनि सां गॾिजी करे कमु पियूं कनि ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि बि इहा आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे त सिंध में पहिरियों भेरो सिंध जी तारीख़ जे अंदरि जेका मलाखड़ो रांदि आहे उनखे रचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ सिंध जे जेको आहे सो शहरनि में उहे इवेंट बि करायऊं ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं साइकिल रेस ॾिसूं था पिया उन में बि पाण नज़र आयूं आहिनि, फुटबॉल जी रांदियुनि जे हवाले सां बि नज़र थियूं अचनि, क्रिकेट में नज़र थियूं अचनि पियूं ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ रांदियूं आहिनि उन में सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जाम शोर खां वठी कराची ताईं जेको सफ़र थियूं कनि ऐं उतां खां सेवण ताईं ऐं सेवण खां सिंध जे ॿियनि शहरनि ताईं खेनि कहिड़ी ॾुखियाई थी अचे पई ऐं हूअ कीअं महसूसु करे रही आहे पूरो इन प्रोसीजर खे ऐं इहो जेको कुझु माना उन्हनि कयो आहे हिन वक़्त ताईं उन जे पुठियां खेसि ॾुखियायूं केतिरियूं आयूं आहिनि ऐं हुन उत सां ईंदड़ किरदारु जेको माना अदा कयो आहे उन मां इम्प्रेस केतिरियूं छोकिरियूं थियूं आहिनि ऐं हुन वांगुरु केतिरियूं बणिजणु चाहिनि थियूं। सोचो त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं ऐं उन्हनि खां पुछूं त ओवरऑल जिम्नास्टिक जे हवाले सां त पाकिस्तान जी पहिरीं जिम्नास्ट रही आहिनि, उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंध जे अंदरि रांदियुनि जे मुस्तक़बिल ते बि ॻाल्हाईंदासीं। सोचो त प्रोग्राम जी शुरूआति कयूं। मरियम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? सभु ख़ैरु आहिनि, भलीकार तव्हांखे चवंदुसि मां पंहिंजे प्रोग्राम में सभ खां पहिरियों सुवालु इहो औरतुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते चयो वेंदो आहे त कमज़ोर तरीन जेका मख़लूक आहे उहा औरत ई आहे, पर जॾहिं असां तव्हांखे ॾिसूं था पिया त हिकिड़ो ॼण त उत्साह मिले थो पियो पूरी सिंध जे हवाले सां, हिकिड़ो आवाज़ु ऐं हिकिड़ी जेका जदोजहद तव्हां कई आहे रांदियुनि जे हवाले सां, हिन वक़्तु फोकल पर्सन वारो तजुर्बो तव्हांजे तजुर्बे में हींअर हलो पिया, सो कीअं पियो लॻे ऐं कीअं पियो गुज़रे ऐं जेको आहे सो कीअं हीअ इवेंट मुनक़िद कराया आहिनि, ख़ासि तौर ते असां जेको रिपोर्टूं पढ़ूं था पिया मलाखड़ीअ जा भला मुक़ाबिला इहे बि तव्हांजे नाले वञनि पिया, इन ते ओवरऑल माना सभिनी खां पहिरियां त तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे चैनल जी, तव्हांजी जो तव्हां इहो टाइम ॾिनो आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज हिकु असांजी इंटीरियर साइड जी फीमेल्स खे वञे थो पियो। मां सम्झां थी त काफ़ी सारियूं अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके घर खां ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि ऐं कई अहिड़ा पेरेंट्स आहिनि जेके असां जहिड़ी छोकिरियुनि खे ॾिसी करे जेके ज़रूरी न आहे त की स्पोर्ट्स सां असां सां रिलेटेड हुजनि, ॿियूं बि फील्ड्स अहिड़ियूं आहिनि जंहिंमां मुतासिर थी करे पंहिंजी नियाणियुनि खे कढनि था पिया। इहा असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। फोकल पर्सन जे हवाले सां इहो आहे त जॾहिं खां फोकल पर्सन वारो हिकिड़ी असाइनमेंट आहे, सम्झो हिन असां सिंध स्पोर्ट बोर्ड खां ऐं सिंध हुकूमत खां असां काई सैलरी न पिया वठूं, फ्री ऑफ कास्ट असां इहो कमु करायूं पिया असांजी तरफ़ सां हिकिड़ो कोई सुठो मैसेज वञे थो असांजे सिंधी ॿारनि ॾे, सिंधी असांजी कम्यूनिटी ॾे, असांजे सिंधी क़ौम में, त मां चाहियां थी त मां बल्कि असांजा जेके बि फोकल पर्सन आहिनि उहे विदाउट सैलरी कमु पिया कनि, हू कोई सैलरी न पिया वठनि, असांखे असाइनमेंट्स मिलंदियूं आहिनि, जेके असां असाइनमेंट्स कंदा आहियूं उहे टास्क पूरा करे ऐं उहे असां सबमिट कराईंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ गेम्स थियूं अची वञनि, मलाखड़ो अची थो वञे, कोॾी कोॾी अची थी वञे, बैडमिंटन, टेबल टेनिस, नेट बॉल, थ्रो बॉल, हैंड बॉल, माना काफ़ी सारियूं गेम्स अहिड़ियूं आहिनि जेके अचनि थियूं पियूं ऐं असां उहे मेल तोड़े फीमेल करायूं पिया। अच्छा, हिन वक़्त ताईं मलाखड़ो रांदि ख़ासि तौर ते छो त हिन स्पेशली पहलवाननि जी रांदि आहे, मर्द ई तक़रीबन उन में कुॾंदे नज़र था अचनि पिया ऐं उन्हनि सां राब्तो करणु, सिंध जी कुंड कुर्शम जा उहे ॻोल्हे लाहिणु, वरी उन्हनि खे हिकिड़े हंधि जेको आहे सो घुराइणु, वरी उनजो खाइण पीअण जे हवाले सां बि जीअं त पहलवान आहिनि उहे बि ॾाढियूं सारियूं ॾुखियायूं थियनि थियूं पियूं, इहे सॼा मरहला तव्हां कीअं तय कया, हिन वक़्त ताईं किथे किथे मलाखड़ो कराए चुका? हा बिल्कुलु, इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो टास्क हुयो त मां साईं कलंदर शहबाज़ जो मलाखड़ो मूंखे मिलियल हुयो, छो त मां जामशोरो फोकल पर्सन आहियां स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी, ऐं थाणा बुला खान, जामशोरो, सेवण उहो त छॾियो, पर जॾहिं साईं जो जेको मेलो थियो हुयो त उन में पूरे पाकिस्तान जा मल पहलवान आया हुया, इवन असां वटि इंडिया जा बि माण्हू आयल हुया,
त जंहिंमें असांजा 400 मल पहलवान हुया, उन्हनि में असां 3 कैटेगरियूं ठाहियूं हुयूं, जंहिंमें उन्हनि जो खाइण पीअण रहाइश सॼो कुझु असांखे हिकिड़ो त असांखे जामशोरो जी तरफ़ सां इलाही सपोर्ट हुई, DC साहिब जी तरफ़ सां, असांखे स्पोर्ट्स मिनिस्ट्री जी तरफ़ सां इलाही सपोर्ट हुई, जंहिंमें असांजा जेके प्रेसिडेंट वग़ैरह आहिनि मल पहलवान जा, असां उन्हनि सां कॉन्टेक्ट करे करे इहो जेको इवेंट कयो हुयो त मूं अकेले कोन कयो आहे, इहो टीम वर्क आहे, जंहिंमें असांजा काफ़ी सारा स्टूडेंट्स आहिनि, असांजा टीम वर्क असांजा जेके माण्हू आहिनि, जंहिंमें असांजी मीडिया अची थी वञे ऐं जंहिंमें असांजे टेक्निकल ऑफिशियल्स वग़ैरह अची था वञनि। मूंखे इलाही ख़ौफ़ पियो थिए, ॾाढो ख़ौफ़ पियो थिए जॾहिं मूंखे 3 ॾींहं वञिणो हुयो ऐं कंटिन्यू तव्हां यकीन कंदव त उते 300 त माण्हू न, कई हज़ारनि जी तादाद में माण्हू हुया ऐं लाइफ में पहिरियों दफ़ो कंहिं औरत मलाखड़ो करायो आहे। मूंखे इलाही माण्हुनि डिॼायो हुयो त ईअं न थींदो आहे ऐं इन तरीक़े सां कीअं था करायो, काफ़ी थ्रेट्स बि आया मूंखे त तव्हां इहो न करायो। स्ट्रेट फॉरवर्ड मूं चयो जॾहिं मूंखे हिकिड़ी असाइनमेंट मिलियल आहे, मूंखे उहा करणी आहे। मुंहिंजा पेरेंट्स मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजी बल्कि जेका स्पोर्ट्स जी असांजी फील्ड जा माण्हू आहिनि, टीम उहा असां सां गॾु आहे। स्पेशली मीडिया जेको पॉज़िटिव रिस्पॉन्स वञे थो असांजो माण्हुनि ॾे, उहो पहिरियां जेको रिस्पॉन्स आहे उहो थो वञे मीडिया जो ई सॼो कमु आहे। तव्हां उनजी न्यूज़ खे पॉज़िटिव वे में था खणी वञो या तव्हां उनखे नेगेटिव वे में खणी था वञो, त मां इलाही सेटिस्फाई आहियां, छो त हमेशह जेको आहे हुननि मूंखे हिकिड़ो सुठो कैरेक्टर मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो ॾिनो आहे, दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾिनो अथनि ऐं मां सम्झां थी त इहो अॻिते हली करे अलाह साईं कंदो त सुठो ई साबित थींदो। अच्छा, तव्हां जॾहिं ही मलाखड़ो रांदि पए रचराई जॾहिं कराई पए, जॾहिं ही इवेंट जा मेज़बानी जा तव्हां वटि हुई, अॻ में कुझु अंदाज़ो हुयो त माना ही रांदि कीअं थींदी आहे या हिननि जो बिहेव कीअं हूंदो ऐं हुननि जो बिहेव कीअं हो तव्हां पहलवाननि जो? बिल्कुलु मूंखे इन शइ जो अंदाज़ो न हुयो। मतिलबु हुननि जीअं कंहिंखे असां घोर विझंदा आहियूं, सिंधी में त असां कंहिंखे घोर विझंदा आहियूं, ख़ुशि थींदा आहियूं त असां उन्हनि खे दाद ॾींदा आहियूं। त हिकिड़ा ॻोठ जा ग़रीब माण्हू ऐं साईंअ जे सच हिन जे कलंदर शहबाज़ जे इश्क में अची करे ऐं उहे जॾहिं मल पिया विढ़नि ऐं उन्हनि जी जॾहिं हारनि पिया या जीतनि पिया त उन्हनि जी जेका उनजी क़ीमत जेका असां हणूं पिया त 20 रुपए खां शुरू पिया कयूं। 20 रुपए खां वठी तव्हां अंदाज़ो हणो कंहिंजी 5000 ताईं बि उनजी असां उनखे दाद ॾियूं पिया त फस्ट टाइम मूंखे इन शइ में ॾाढो माना हिकिड़ो त अजीब हुननि जूं नज़रूं, हुननि जो ॾिसणु ऐं अची करे, छो त ख़ुशी जो जॾहिं वरी इज़हार कंदा, हा बिल्कुलु मतिलबु जॾहिं हू विन पिया कनि, जीतनि पिया त मल जॾहिं हू खटे पिया अचनि त हू हिक टंग ते जीअं डांस पिया कनि, हिकिड़ो जीअं ख़ुशी जो इज़हार पिया ॾियनि, त हिकिड़ो माना मूंखे ख़ौफ़ बि थिए पियो, पर सिक्योरिटी इलाही सख़्तु हुई, तमामु घणी सख़्तु हुई, जंहिंजी वजह सां असांखे हुननि हिकिड़ो मां न पई सम्झां त उन शइ जो ख़ौफ़ हुजणु खपे, छो त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो मसइलो थी चुको हुयो बॉम्ब ब्लास्ट जो, तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे फैमिली जा माण्हू बि इन शइ खे एग्री न पिया कनि त तव्हां वञो हुते। मूं उन्हनि खे चयो त मां बिल्कुलु वेंदमि ऐं इहो मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, मां सिंसियर थी करे पंहिंजी हिकिड़ी सची नियत सां वञा पई पई। अगरि मां इहो कमु करे वियमि अल्हम्दुलिल्लाह त मां पंहिंजी तरफ़ सां सम्झंदमि त मां हिकिड़ो ज़िंदगी में बल्कि हिस्ट्री में, पाकिस्तान जी हिस्ट्री में मां हिकिड़ो नयो रिकॉर्ड क़ाइमु कंदमि। इहो जॾहिं तव्हां नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो, जीअं तव्हां चओ था त मुख़्तलिफ़ माण्हू धमकाइनि बि पिया त बाबा हीउ न कयो, तव्हांजो को कमु ई न आहे, वञी करे ॿियो को कमु कयो, हा त हिकिड़ो ख़ौफ़ बि हुयो। ख़ौफ़ खां पोइ जॾहिं वरी तव्हां हीउ इवेंट कामयाबी सां करे विया, पोइ केतिरी सराहई महसूसु थी? बसि उहे त मां तव्हांखे ॿुधायां थी न त असां वटि कम त ॾाढा सुठा सुठा थींदा आहिनि, पर उन्हनि जी काई एप्रिसिएशन असांखे कोन थी मिले। सिंध गवर्नमेंट तरफ़ां स्पोर्ट्स वारे न, सिंध गवर्नमेंट खे मां नथी अॻियां खणणु चाहियां न। मां जेका मुंहिंजी जेका डेज़िग्नेशन, जेको मुंहिंजी जॉब आहे, मुंहिंजी जेका पहचान आहे, उहा आहे सिंध यूनिवर्सिटी। सिंध यूनिवर्सिटी में मां जॉब पई कयां, सिंध यूनिवर्सिटी में मूं तरबियत वरिती आहे, सिंध यूनिवर्सिटी में मूं जिम्नास्टिक सिखी आहे ऐं उन जॻह ते अची करे अगरि मां हिकिड़ी असाइनमेंट खणां थी पई, असांजा माण्हू 4-4 जॉब्स कनि, असांजे एरियनि जा माण्हू 4-4 जॻहियुनि ते पार्ट टाइम जॉब्स कनि, त तॾहिं उहा ॻाल्हि सही आहे। अगरि हिकिड़ी लेडी तव्हां खां उमिरि में नंढी आहे, तव्हां खां सोच में बि नंढी आहे न, उहा अगरि कोई अहिड़ो कमु करे थी पई या अॻिते थी वधणु चाहे, तव्हां मिली करे सभई तव्हां मूंखे सपोर्ट कयो या तव्हां मूंखे परेशान कयो। सही, माना अहिड़े क़िस्म जा रवैया बिल्कुलु आया आहिनि, मुंहिंजे साम्हूं आया आहिनि। इवन मां इलाही कंहिं कंहिं जॻह ते तमामु घणी परेशान थी आहे,
कंहिं कंहिं जॻह ते त इहो सोचियो आहे त मां फोकल पर्सन वारी जेका जॉब आहे इहा छॾे ॾियां, हिकिड़ी असाइनमेंट टाइप ई आहे, इहा मां छॾे ॾियां, मां इहा न कयां। पर वरी सोचींदी आहियां त मुंहिंजे छॾण सां कंहिंजी सिहत ते कोई फ़र्क़ु न पवंदो। हिकिड़ो सुठो मैसेज हिकिड़ी फीमेल्स असांजी औरतुनि खे मिलंदो, असांजी न्याणियुनि खे मिलंदो। मां हटी वेंदमि त पोयां सही माना वरी उन जगह ते ॿियो जेकॾहिं को बि अचे त पोइ त इहो माना सोसाइटी ॾे को सुठो मैसेज न वेंदो त हा बिल्कुलु 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 सुठो मैसेज न वेंदो, या उहा हली वई, उहा हारे वई, ऐं मुंहिंजी लाइफ में मां ज़िंदगी में हारणु न सिखियो आहे। अच्छा माना स्ट्रगल ऐं जुस्तजू जेका सो उहा जारी थी रहे पई। अच्छा इन खां सवाइ जॾहिं पाण ॾिसूं था पिया त मुख़्तलिफ़ इवेंट्स जेके हिन वक़्त ताईं ख़बरूं चारूं मिलनि थियूं त सिंध स्पोर्ट्स बोर्ड फोकल पर्सन वग़ैरह त लॻाए थो पियो, उहे इवेंट बि कराइनि था पिया, पोइ मथां वरी उहे फंड रिलीज़ कोन था थियनि जंहिंजे करे ॾचे में हू था अची वञनि। तव्हां सां का अहिड़ी कहाणी थी आहे? न, फंडनि जी ॻाल्हि थी थिए त विच में ईअं थियो हुयो त असांखे इवेंट्स कराइणा हुया, हुननि में कुझु बजट जेका इहो असांखे उन्हनि ॾेई छॾी हुई जेका एमरजेंसी बेसिस ते असांखे कराइणियूं हुयूं। बाक़ी जेके ॿियूं शयूं जीअं हाणे वॾियूं शयूं थी वेंदियूं आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल असांजी जीअं कैटरिंग थी वेंदी आहे ऐं रिफ्रेशमेंट वग़ैरह या किट ट्राउज़र्स वग़ैरह या किटूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि, जीअं ॿारनि जूं इक्विपमेंट थी वेंदा आहिनि, त उहे असांजा माण्हू अहिड़ा वास्ते वारा आहिनि त हू असांखे ॾेई छॾींदा आहिनि। पोइ असां उन्हनि खे जॾहिं बजट अची वञे या जॾहिं बाद में पैसा ॾियनि त असां उन्हनि खे ॾेई छॾींदा आहियूं। पर इन जो इहो मतिलबु न आहे त अगरि सिंध गवर्नमेंट पैसा एट अ टाइम नथी ॾे त असां कमु न कयूं। इहो हिकिड़ो माण्हुनि जो बहानो आहे त असांखे सिंध स्पोर्ट बोर्ड पैसा नथी ॾे ऐं हीअं नथी ॾे हूअं नथी ॾे। पहिरियां बि त सिंध स्पोर्ट बोर्ड या पाकिस्तान स्पोर्ट बोर्ड या पाकिस्तान ओलंपिक बि त पहिरियां पैसा ॾींदी हुई न, हाणे बि ॾिए थी पई। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बजट न ईंदी आहे या को प्रॉब्लम थी वेंदो आहे, उनजो मतिलबु इहो त न आहे तव्हांखे कमु रोके छॾिणो आहे, तव्हांखे त कमु कंटिन्यू करिणो आहे न। हा इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे, ख़ासि तौर ते कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे, कुझु स्पोर्ट्समैन जो ऐं कुझु ऑर्गेनाइज़र्स जो त मरियम कीरो माना तकरारी तव्हांजो स्पोर्ट्स सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे कंहिं ऑफिसरनि सां, रांदीगरनि सां, ऑर्गेनाइज़रनि सां के तकरार आहिनि छा भला? न तकरार न आहिनि, असल में कुझु अहिड़ियूं फेडरेशन्स आहिनि जेके पाण में नथियूं ठहनि। जीअं जिम्नास्टिक ॾे हलिया वञो, जीअं पाकिस्तान ओलंपिक में हलिया वञो, सिंध स्पोर्ट बोर्ड में हलिया वञो, त हाणे मां त 1993 खां जिम्नास्टिक कयां पई इन स्पोर्ट डिपार्टमेंट में आहियां। त मुंहिंजी त हिन स्पोर्ट डिपार्टमेंट में के एतिरा मतिलबु असांजा टीचर्स आहिनि, असांजे उस्तादनि जा उस्ताद आहिनि, उहे अगरि कंहिं माण्हूअ सां न ठहियल आहिनि त हू उहे ई सोचे रखी वेठा आहिनि त मरियम बि उन्हनि माण्हुनि ॾे न वेंदी। पर मां छो ईअं कयां? मां अगरि कंहिं ॿारनि खे नेशनल गेम्स में वञिणो आहे या सिंध गेम्स में वञिणो आहे या XYZ कंहिं में बि गेम में वञिणो आहे, मुंहिंजो झगड़ो हुन उस्ताद जे झगड़े में ॿार छो उहे सज़ा वठनि? त मां चवंदी आहियां असांजो झगड़ो हिकिड़ी साइड ते, उहो हलंदो पियो, ॿारनि खे नुक़सानु न थियणु खपे, तव्हां ॿारनि खे मोकिलियो। हू चवंदा आहिनि तव्हां ॿार टीम न मोकिलियो। अच्छा माना इन्हनि शयुनि ते तकरार हलंदो आहे। सिधी ॻाल्हि आहे न, तव्हां झगड़ा कंदा रहंदव, तव्हांजा झगड़ा 4 साल 5 साल 6 साल हलनि। हिकिड़े ॿार जी जेका पीक परफॉर्मेंस जी एज आहे उहा आहे 3 खां 4 साल। हू 4 साल अगरि असां हुनखे साइड ते विहारे छॾियूं, हुनजो त कैरियर सॼो तबाह थी वेंदो न। इन जे लाइ मां इहो चाहींदी आहियां त बाबा असांजा झगड़ा हिकिड़ी साइड ते, ॿारनि जो कैरियर तबाह न कयो, तव्हां हुननि खे मोकिलियो। न ॿारनि जो कैरियर माना किथे, इहे जेके तव्हां एसोसिएशन्स ॿुधायो था, ऑर्गेनाइज़ेशन्स ॿुधायो था, या कंहिं जेको आहे सो रांदियुनि जे हवाले सां इहो जेके ॿुधायो था, इहे किथे थियनि था पिया? जामशोर जे अंदरि, राजधानी जे अंदरि? ॾिसो मुख़्तलिफ़ हाणे बीच गेम्स थियूं, उन्हनि में कुझु अहिड़ियूं फेडरेशन्स हुयूं जेके एग्री न पियूं कनि, पर कुझु असांजा अहिड़ा ॿार हुया एग्री छा ते न पियूं कनि त उहे न पियूं पार्टिसिपेट कनि, असां न ईंदासीं। कुझु असांजा अहिड़ा ॿार हुया जामशोर जा जेके ॿार इंतिहाई ग़रीब ॿार आहिनि ऐं जेके अॻिते वधणु था चाहिनि। अगरि उन्हनि खे चांस मिली थो वञे ऐं को बि ॿार असांजो हिकिड़ो सिलेक्ट थो थी वञे त इहो फ़ाइदो उन ॿारनि खे आहे न। इहे उहे माण्हू विढ़ण वारा इहो त नथा सोचनि त हीअ ॿार कहिड़े फैमिली खां बिलोंग था कनि। हू इंतिहाई ग़रीब फैमिली खां बिलोंग कंदा आहिनि, हुननि खे अचण वञण जा किराया तक न हूंदा आहिनि। हू असां उन्हनि खे वठी वेंदा आहियूं, हुननि खे वठी वञी करे असां उन्हनि खे उहा शइ परफॉर्म कराईंदा आहियूं, उन्हनि खे जेको बि हिसाबु किताबु उन्हनि जो डेली वग़ैरह थींदी आहे उहो उन्हनि खे ॾींदा आहियूं। त जेके माण्हू वेठल आहिनि वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते, उहे कॾहिं लही करे अची उन्हनि ग़रीबनि जे घर वञी था ॾिसनि, उन्हनि खां पुछी था ॾिसनि त तव्हां स्पोर्ट्स सां एतिरो प्यारु कयो था त छा तव्हांजा पेरेंट्स, तव्हांजी फैमिली तव्हांखे केतिरो सपोर्ट थी करे। सही कंटिन्यू कयूं था। मरियम हिकिड़ी ब्रेक जो इशारो पियो थिए, हिकिड़ी पाण ब्रेक वठी वठूं। नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी था रखूं, पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं। जी मरियम, वक़्फ़े खां पहिरियों पाण ॻाल्हि पई कईसीं तव्हांजे झेड़नि ऐं तकरारनि जी। स्पोर्ट्स ऑर्गेनाइज़रनि सां त तव्हांजा झेड़ा हलनि था। सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बि कुझु सीनियर दोस्त आहिनि, अकरम अंसारी साहिबु ऐं ॿियो आहे मुख़्तियार भट्टी साहिबु, उन्हनि सां बि भट्टी साहिबा, उन्हनि सां बि तव्हांजा तकरार जेके आहिनि सो हलनि था। उते भला छा ॻाल्हि आहे? उते बि उहे रांदीगरनि खे अॻिते नथा वधणु ॾियनि छा? न, तकरार जी ॻाल्हि न आहे, वरी उहा ई ॻाल्हि थी अची वञे। को ज़मीननि जो, को प्लाटनि जो बि तकरार थियो? न न, हू मोस्ट सीनियर आहिनि असांखां। चवण सवली सिंधीअ में त असां हुनजे हथनि जा ॿार आहियूं। 1993 खां जंहिं टाइम में उहे पढ़ंदा हुया सिंध यूनिवर्सिटी में, उन टाइम में असां स्पोर्ट्स सिखंदा हुयासीं। त अॼु अगरि उन्हनि जे बराबरि अची करे बीठा आहियूं ऐं कई अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके असां करायूं था पिया, जंहिंमें हुननि खे एतिराज़ थो थिए पियो ऐं माण्हू चवनि था त बाबा ही नवां माण्हू केरु आहिनि, तव्हां स्पोर्ट्स जा माण्हू, त इहे ॻाल्हियूं में बि कंहिं जॻह ते उन्हनि खे सुठियूं लॻंदियूं हुजनि या कंहिं जॻह ते सुठियूं न लॻंदियूं हुजनि। मुंहिंजो कंहिंसां कोई तकरार कोन्हे, मां स्पोर्ट्स लवर आहियां हमेशह। ही ॻाल्हियूं त मथे ताईं वयूं न? हाँ, बिल्कुलु मथे ताईं वयूं हुयूं। उन हवाले सां वयूं छो त मां फोकल पर्सन सिंध स्पोर्ट बोर्ड जे हिकिड़ी असाइनमेंट खई हुई, जंहिं ते हू सम्झनि पिया त मां सिंध स्पोर्ट बोर्ड में जॉब पई कयां। पर अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां फ्री ऑफ कास्ट हिकिड़े माना ट्रेनिंग आहे जेके ॿारनि खे असां ॾियूं पिया असाइनमेंट्स खणूं पिया। माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त असां सिंध स्पोर्ट बोर्ड खां पैसा पिया वठूं। उहो त तव्हां हिन वक़्तु ताईं बि कमु कयो पिया? बिल्कुलु फ्री ऑफ कास्ट, असांजी काई सैलरी कोन्हे। असां स्पोर्ट्स मिनिस्ट्री मां फ्री बिल्कुलु कमु पिया कयूं। असां हिकिड़ो सुठो मैसेज पिया ॾियणु चाहियूं पंहिंजे सिंधी ॿारनि खे, सिंधी औरतुनि खे, सिंधी छोकिरियुनि खे ऐं सिंधी कम्युनिटी खे। सही। अच्छा, उन में हिन तकरार जो आख़िर अंत छा थियो? कोई अंत कोन्हे हिन जो, कोई तकरार आहे ई कोन। इहे अंदर जो हिकिड़ो तहसुब ऐं जेलसपनो आहे जेको माण्हुनि जे दिलनि मां नथो निकिरी सघे। उन्हनि मां, तव्हां मां? न, मूं मां बिल्कुलु बि न आहे, कंहिं मां बि न आहे। इहा मां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां त जेको इंसानु जंहिंजे ज़हन में दिलि में अगरि उन लाइ नफ़रत, हिकिड़ी नफ़रत थींदी आहे, तव्हां ॿार खे दड़को ॾेई छॾियो। उस्ताद जेको हूंदो आहे न, उहो ॿार खे दड़को ॾींदो आहे। दड़के खां छिड़ब खां पोइ वरी उन खां ॻाल्हि विसरी वेंदी आहे। पर असां वटि इहो सिस्टम कोन्हे। हाणे अगरि असां कंहिंसां साड़ था कयूं न, त हुनजी ज़ातियात ते था हलिया वञूं। त असांखे हुनजी ज़ातियात ते ॻाल्हाइणो आहे, हुनजे कैरियर जे बारे में ॻाल्हाइणो आहे। जेतिरो असां का वस पुॼी सघे थो असां हिनखे तबाह कयूं। असां में हाणे इहो अची वियो आहे ऐं इहा शइ त अलाह सां ई ख़तमु करे सघे थो, इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे। माना त तकरार अञा हलंदड़ आहे? हा, बिल्कुलु हले थो पियो। कंहिं जॻह ते हले थो, कंहिं जॻह ते नथो हले पियो। पर मुंहिंजी तरफ़ सां कोई बि तकरार कोन्हे। मुंहिंजा मोहसिन आहिनि, वॾा आहिनि, ॿाहिरि आहिनि ऐं मां हमेशह हुननि जी इज़त कंदी आहियां, कंदी रहंदमि। ऐं मूंखां हुननि खे हिकिड़ो सुठो ई मैसेज वेंदो। बाक़ी मूंखे हुननि कमु करण खां इलाही जॻहियुनि ते रोकियो वियो आहे। बसि एतिरो ई मां चई सघां थी। सबबु छा आहे? सबबु त हाणे ॾिसो न, तव्हां चओ था पिया त ही प्रोफेशनल हिकिड़ी जेलसी आहे, छो त असां जूनियर आहियूं, हू सीनियर आहिनि ऐं जॾहिं सीनियरनि खां पाण अॻिते था वञूं त हुननि खां उहा शइ बर्दाश्त नथी थिए। पोइ बजाए हिन जे जहिड़नि ऐं तकरारनि जे हू बि कम में अॻिते निकिरी अचनि। कम में कंहिंखे बि जेकॾहिं तव्हां पोइ हिते धिके था वञो, इहा त बहितर ॻाल्हि आहे। बाक़ी हू रुॻो साज़िशुनि में छो? उहो त हाणे अलाह साईं हुननि जी मत, जंहिं इंसान जी मत अलाह साईं खसे छॾींदो आहे त पोइ हुनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हाणे जॾहिं अलाह साईं हुननि खे वरी उन रस्ते ते, हाणे मुंहिंजी त इहा दुआ आहे त अलाह ताला अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़ा जेके स्पोर्ट्स खे तबाह करण वारा माण्हू आहिनि, मां कंहिंजो नालो नथी खणां, स्पोर्ट्स में अहिड़ा काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके पंहिंजी पर्सनली जेलसी में अची करे स्पोर्ट्स तबाह करण जे कढ लॻा पिया आहिनि। कई अहिड़ा पेरेंट्स आहिनि जेके ॾिसनि था त हीअ स्पोर्ट्स जा माण्हू पाण में विढ़ाया पिया आहिनि। असां पंहिंजूं नियाणियूं, धीअरूं, ॿार पुट कीअं छॾियूं? त महिरबानी करे मुंहिंजी इहा उन सभिनी खे रिक्वेस्ट आहे त तव्हां पंहिंजा झगड़ा, पंहिंजूं शयूं, इख़्तिलाफ़ात ख़तमु करे हिकिड़ो सुठो मैसेज खणी अचो, हिकिड़ो दुनिया ॾे सुठो मैसेज खणी वञो, ताकी तव्हां मां माण्हू मुतासिर थी करे पंहिंजे ॿारनि खे छॾनि, पंहिंजी फैमिली खे अॻिते वधाइनि। इवन स्पोर्ट्स ई न, कहिड़ी बि फील्ड में, तालीम जे कहिड़े बि शोबे में पंहिंजे ॿारनि खे कढनि। तव्हांजे अच्छा, इहो तव्हां ॿुधाइणु नथा चाहियो, इक़रार करणु नथा चाहियो त प्लाटनि ते या ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो? न, प्लाटनि ऐं ज़मीन कोशिशि कई वई न, प्लाटनि ऐं ज़मीन ते कब्ज़े जी ॻाल्हि न आहे। प्लॉटनि ऐं जेके स्पोर्ट्स जा असांजा ग्राउंड आहिनि या जेके असांजा स्पोर्ट्स जा जेके असांजा एकेडमीज़ आहिनि, उन्हनि एकेडमी जी हू असां खां पे कंदा आहिनि, चार्ज वठंदा आहिनि। हू सम्झंदा आहिनि त हीअ असांखे सिंध स्पोर्ट बोर्ड या असांखे ॼामशोरो जो जेको DC साहिबु आहे या जेके सिंध यूनिवर्सिटी जो VC साहिबु आहिनि या जेके बि असांजा हाई लेवल ते माण्हू वेठल आहिनि, हू शायदि असांखे करोड़नि ऐं लखनि रुपयनि में असांखे बजट था ॾियनि, जेके
असां पिया खाऊं ऐं असां उन्हनि खे ॾियूं नथा त जॾहिं असां उन्हनि खे के एक्टिविटी कराइण जे बारे में चवंदा आहियूं त असां हीअ एक्टिविटी कराइण था चाहियूं 6 ई रीजन मां असां माण्हू घुराए असां हिते का शइ था कराइण चाहियूं त पहिरियां चवंदा आहिनि बाबा हिन जा पैसा ॾियो असांखे किरायो ॾियो जेके शयूं एतिरनि सालनि खां तबाह थियूं थियनि पियूं उन्हनि जो माना ॿेड़ो ग़रक़ थो थिए पियो तव्हां अंदाज़ो हणो 8-9 करोड़ अॼु जा 8-9 करोड़नि जूं जेके असां वटि इक्विपमेंट्स आहिनि उहे तबाह था थियनि पिया उहे ईअं तबाह थी वञनि अगरि इन ते को कमु थो थिए त उन्हनि जा पैसा था वठनि अच्छा त इहो माना हिकिड़ो ट्रेंड आहे ऐं उहो हिन जॻह ते न आहे काफ़ी सारी जॻहियुनि ते आहे उहो जामशोरो में ई न आहे इवन तव्हां हर फोकल पर्सन सां ॻाल्हायो हर स्पोर्ट्स जे माण्हुनि सां ॻाल्हायो हू इहे सिस्टम हले थो पियो अच्छा इहो सिस्टम ईअं हले गैर मुल्की रांदीगर तव्हां घुराया पाकिस्तान में ख़ासि तौर सिंध में हा असां जेको आहे मां त न सिंध स्पोर्ट बोर्ड जेको आहे उहो असांखे 1997 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेके आहिनि उन्हनि बोस्निया मां 2 ट्रेनर घुरायूं हुयूं जे अची करे पाकिस्तान जे ॿारनि खे मुख़्तलिफ़ इवेंट्स वग़ैरह जिम्नास्टिक जा सेखारिया हुया ट्रेनिंग्स ॾिनी हुई पंजाब में ऐं सिंध में उन खां पोइ हर साल पंजाब में ईंदा रहंदा हुया माण्हू जिम्नास्टिक जे हवाले सां इंटरनेशनल लेवल ते अची करे ही असांखे ट्रेनिंग ॾेई वेंदा हुया पर उन जे बारे में असांखे ख़बर न पवंदी हुई जॾहिं मूंखे ख़बर पई जॾहिं एज़ अ फोकल पर्सन मां हिन असाइनमेंट ते कमु कयो त असांजो स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श महर ख़ान उन्हनि खे असां हिकिड़ो प्रपोज़ल ॾिनो हुननि खे ॾाढो वणियो उन्हनि चयो सुठी ॻाल्हि आहे ऐं मां चाहियां थो त असांजे जेके नंढा ॿार आहिनि जेके ग्रोइंग एज वारा आहिनि उन्हनि खे तव्हां बिल्कुलु जिम्नास्टिक सेखारियो ऐं हुननि खे ब्रीफ कयो त ही अगरि असां वटि ट्रेनर अची वियो क़तर मां त तव्हां असां वटि पाकिस्तान में 20 सालनि खां पोइ सिंध में को ॿाहिरि मुल्क मां माण्हू अची करे असांखे ट्रेनिंग ॾेई वेंदो इहो असांजे लाइ हिकिड़ी माना वॾी अचीवमेंट आहे पोइ हुननि उन्हनि खे स्पॉन्स कयो ऐं जेके बि उन्हनि जी तव्हांजो थियो क़तर जे रांदीगर सां हा बिल्कुलु मां ट्रेनिंग करण वई हुयमि 2015 में ट्रेनिंग करे मोटी आयमि पोइ जेको आहे 2016 में 17 में इन्हनि खे असां 2016 में असां उन्हनि खे प्रपोज़ल मोकिलियो हुननि चयो मां अचण लाइ तयारु आहियां ऐं उन्हनि में जंहिंमें उनजी TADA वग़ैरह उनजो ट्रेवल जो उनजो पर लेक्चर जे हिसाब सां जेके बि पैसा थिया उहे असांजो स्पोर्ट्स मिनिस्ट्री उन्हनि खे ॾिना उन्हनि खे ॾिनो अच्छा भला इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे सचियूं सचियूं ॻाल्हियूं कयूं था पाण खरियूं खरियूं ऐं सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं न कयूं पिया हरू भरूं घणो थियो हल्का हथ बि रखिजनि सभु कुझु कजे भला हीअ जॾहिं क़तर मां ट्रेनर आयो पियो उन्हनि ॾींहंनि में सखर में प्रेस कॉन्फ्रेंस करणी हुई स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श खान महर खे उन ॾींहुं तव्हांखे उते वञण खां रोकियो वियो त सॼो सारो क्रेडिट जेको आहे मरियम कीरियो खणी वेंदी स्पोर्ट्स मिनिस्ट्री सां बि तव्हां विड़िया वेठा आहियो इन ॻाल्हि में केतिरी न ईअं बिल्कुलु बि कोन्हे छो त हिकिड़ी वॾी माना मां सम्झां पई त पाकिस्तान में सिंध में 20 सालनि खां पोइ हिकिड़ो इंटरनेशनल लेवल जो माण्हू अचे पियो ऐं उहो इलाही ख़ौफ़ज़दा हुयो छो त हर कंहिंजे ज़हन में हो त बाबा ही मुल्क हीअं हुआ या अहिड़ियूं कई ॻाल्हियूं त हू बार बार मूंखां इहो ई पियो पुछे असांजी फेडरेशन जेके असांजा माण्हू आहिनि जेके असांजा कोचिस आहिनि त छा इहो सिक्योर आहे सेफ आहे हर शइ माना मां सही आहियां बिल्कुलु को मसइलो त न आहे त सिर्फ़ु उनजे असां उनखे प्रोटोकॉल ॾियण जे लाइ असां उनखे सेफ्टी ॾियण जे लाइ इहो मुंहिंजी ड्यूटी हुई इहा ऐं मूंखे रोकियो कोन वियो हुयो मूंखां पहिरियां मुंहिंजो उस्तादु आहे जंहिं जॻह ते प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहिंजे उस्ताद खे वञणु खपे मां पंहिंजो नालो कटे ऐं उन जॻह ते माना मां इन शइ खे माना पई एग्री कयां त मुंहिंजो उस्तादु माना मुंहिंजो वालिद साहिबु इहो केतिरो सच आहे इहो 100% सच आहे छो त मुंहिंजो जेको टीचर आहे सर मुस्तक़ीम अंसारी उहो मुंहिंजो उस्तादु आहे इन में पहिरियां मूंखे वञिणो हुयो पर मूं चयो त मां अगरि वेंदमि त हेॾा पोयां कमु मूंखे ई करिणो आहे पोयां सॼे जामशोरो में तव्हां अंदाज़ो कयो असां 6 रीजन मां 30 माण्हू घुराया हुया हर रीजन मां असां 5-5 माना 2 गर्ल्स हुयूं 2 बॉइज़ हुयूं 2 बॉइज़ हुया ऐं हिकिड़ो असां सां हुननि सां मैनेजर ऐं कोच हुयो त टोटल असां वटि माण्हू पिया थियनि 30 खां 35 जे हिसाब किताब सां पर जॾहिं असां वटि रजिस्ट्री थी वई उन राति में तव्हां यकीन कंदव असां वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं जीअं मरे वक़फ़े खां पहिरियों पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पए गैर मुल्की घुराइण लाइ उहो क्रेडिट बि तव्हां ॾिना आहियो तव्हां पंहिंजे टीचर खे अॻिते करे मोकिले छॾियो भला ॿी त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेतिरे ताईं स्पोर्ट्स ऑर्गेनाइज़र मूंसां राब्ते में रहनि था मलाखणे वारा बि वेचारा इहे पटका ॿधियूं हर शइ बीठा आहिनि जा माना ईअं लाइनुनि में कतारुनि में बीठा आहिनि ॼण को माना रांदीगरनि खे ईअं हिकिड़ो फ़क़ीर ॼण बणायो वियो आहे
जॾहिं हुतां निकिरनि था हू चवनि था पिया असां 5 लखनि जे लाइ असां ॾिनो अथई हिकिड़ो फाइल हीअ था करायूं असां इवेंट हिन जे लाइ कई वञे मदद उहो 5 लखनि वारो हितां मंज़ूरी मिले थी फिलाणो साहिबु जेको वेठो आहे 25,000 मंज़ूर करे बक़ाया पैसा पंहिंजे अकाउंट में रखे थो 25,000 ॾिए थो असांखे इन ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे तव्हां सिंध जे लाइ ऐं सिंध जी नियाणियुनि जे लाइ ऐं सिंध जे रांदीगरनि जो केस विढ़ंदा रहिया आहियो जेको सच आहे अॼु सच खणी ॿुधायो ॾिसो पहिरियां त तव्हां इहा ॻाल्हि कई त स्पोर्ट्स जेके माण्हू आहिनि खिलाड़ी आहिनि उहे कतार में बीठा आहिनि ऐं हीअं करप्शन थिए थी पई अगरि करप्शन थिए त पोइ लाइन ठाहे छो बीठा हुजनि माना हिनखे कुझु मिले थो न 20-25,000 ॾिसो 20-25,000 XYZ कुझु बि छा इन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं हुजनि सिंधी में मिसाल ॾींदा आहिनि न त लोंबड़ी अगरि उन ताईं अंगूरनि ताईं न पहुची सघंदी आहे त पोइ चवंदा आहिनि अंगूर ई खटा आहिनि त ज़रूरी न आहे त हर उन स्पोर्ट्स जे हिकिड़े खिलाड़ी खे डायरेक्ट फंडिंग थिए जेके उन अंगूरनि ताईं पहुचनि था उन्हनि जे लाइ अंगूर मिठा आहिनि ॿियनि जे लाइ खटा आहिनि इहा ॻाल्हि था कयो पॉसिबल आहे पर मां ॾिसो न असां इन शइ खे मां एग्री नथी कयां हाणे असां 14 अगस्त जा जेके इवेंट्स वग़ैरह कराया तमामु शानदार नमूने सां थिया तव्हां ॾिसंदा हूंदव छो त तव्हां हमेशह असां सां कॉन्टेक्ट में हूंदा आहियो ऐं स्पोर्ट्स जूं न्यूज़ वग़ैरह मुंहिंजे हिसाब सां त ईअं नथो लॻे त असांखे हुन में काई करप्शन कई हुजे या असां उन्हनि सां काई छो त स्पोर्ट्स में एतिरी स्पोर्ट्स मिनिस्ट्री जी मां ॻाल्हि थो कयां स्पोर्ट्स मिनिस्टर साहब खे त काई परवाह न आहे हू त अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं हुन सैलरी ई न खई आहे सिर्फ़ मोहम्मद बख्शुमार साहब कोन्हे न हेठि बि त अचनि था न डिपार्टमेंट तव्हां कंहिंजे बारे में बि अचे थो सिंध स्पोर्ट्स बोर्ड बि अचे थो ऐं ॿियूं उन्हनि जे मथां जेके बि लिंकियूं निकिरनि थियूं उहे बि अचनि थियूं फोकल पर्सन बि अचनि था हिकिड़े तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते शयुनि खे उहो जमूद जी सूरत हाल में बिल्कुलु तव्हां सही पिया चओ मां सही थो चवां मां सिंपल तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदमि अली साईं ॾाढे गुस्से में वञनि पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त अली एॾे गुस्से में काॾे पिया वञो त चई मां हिननि माण्हुनि खे अॼु मां क़तल कंदमि जेके माना मुनाफ़िक आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे घुरायो ऐं विहारियंसि चइनि तुंहिंजे मथे में जेके अछा वार आहिनि न इहे मूंखे कढी ॾे त उन्हनि जी का तादाद आहे त तव्हां करप्शन जी ॻाल्हि था कयो ईमानदारी ॻाल्हि था कयो त हिते ईमानदार बि माण्हू आहिनि करप्ट बि माण्हू आहिनि हाणे तव्हां मूंखां कंहिंजा नाला था वठणु चाहियो कंहिंजे बारे में था पुछणु चाहियो त अहिड़े क़िस्म जूं शयूं थियनि थियूं नथियूं थियनि तव्हां हाणे ॻाल्हि ॿुधो न न बिल्कुलु बि न तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे ख़तमु करे तव्हां हिकिड़ो सुठे मैसेज खे छो न तव्हां अॻिते कन्वे कयो सुठे मैसेज खे अॻिते हाणे थका आहियूं पूरो साल 2 साल गुज़री विया आहिनि सिंध गेम्स कोन थियूं थियनि थींदियूं बिल्कुलु तव्हां निकिरी अचो ॿाहिरि ठीकु आहे निकिरी आयासीं कॾहिं थींदियूं तव्हां तारीख़ ॾियो त मां कीअं तव्हांखे तारीख़ ॾियां तव्हां ॾिसो न तव्हां सहाफ़ी असां मीडिया असांजी हिकिड़ो पावरफुल हिकिड़ी असांजी आहे मीडिया ई त शयुनि जी निशानदेही कंदी न तव्हां हिकिड़ा ऑर्गेनाइज़ कयो था तव्हां फोकल पर्सन हो जेके ॻाल्हियूं उते वाहन वापरनि थियूं जेके हक़ीक़तूं आहिनि जेके उन्हनि जूं जेको गहरायूं आहिनि जेके शयूं लिकला आहिनि जेके कुंडायतूं आहिनि जेके पासीरियूं कयूं वञनि थियूं उहो त तव्हांखे ई जेको ऑन द स्क्रीन आणियूं हा बिल्कुलु पर उन में कुझु 4 खां 5 माण्हू अहिड़ा आहिनि जेके असांजा सेक्रेटरी साहिबु आहे असांजा डायरेक्टर डिप्टी डायरेक्टर असांजा स्पोर्ट्स ऑफिसर आहिनि उन्हनि खां पोइ वञी अचे थो असांजो कमु पर जॾहिं तव्हां इन्हनि चइनी स्टेजिस क्रॉस करे अचो था त पोइ तव्हां इहो सवाल मूंखां करे सघो था त अगरि मां इन जॻह ते हुजां त मां तव्हांखे 2 ॾींहंनि जे अंदरि स्पोर्ट्स में जेको आहे सिंध गेम्स थियो बीच गेम्स थियूं कायदे आज़म ट्रॉफी चई शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चया तव्हां जेके गेम्स चयो मां तव्हांखे 2-4 हफ़्ते 15 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे ऑर्गेनाइज़ करे ॾेखारियां ऑर्गेनाइज़ त तव्हां करे वेंदा पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेके शयूं थियनि थियूं मिसाल तौरु हिकिड़ी शइ मां लिखत में खणी थो वञा बाबा हीअ मूंखे ऑर्गेनाइज़ करणी आहे उहो ॾस पतो वठनि था रांदीगरनि खां कॉन्टेक्ट कनि था फ़ोन ते तूं रांदीगर आहीं हिन फलाणे ऑर्गेनाइज़र दावत ॾिनी आहे हिते मलाकड़ो थिए थो पियो ठीकु आहे हा साईं थिए थो पियो 5 लख मंज़ूर थी आहे 25,000 मूंखे मिली आहे ॿिया सॼा सारा उते ई पैसा पोइ ॾिसो न इहे ई स्पोर्ट्स जा अहिड़ा माण्हू आहिनि ऑर्गेनाइज़र्स आहिनि जेके मिलियल आहिनि इन्वॉल्व आहिनि इन्हनि शयुनि में उहे ईअं हिनमहिल जी इहा बीमारी न आहे इहा बीमारी हिननि खे काफ़ी पुराणी आहे इहा नासूर थी चुकी आहे हाणे इहा आसानी सां त वेंदी कोन मतलब इहा आहे एग्री कयो था हाँ बिल्कुलु आहे हर जॻह ते आहे तव्हां स्पोर्ट्स में न तव्हां ॿी कहिड़ी बि शोबे में हलिया वञो हर जॻह ते आहे तव्हां कॾहिं निशानदेही कई आहे स्पोर्ट्स मिनिस्टर खे त हीअ तव्हांजे हेठि जेको आहे सॼो कुझु ईअं थिए थो न बिल्कुलु बि न हाणे हू हिकु तरह सां स्पोर्ट्स मिनिस्ट्री में
हिकिड़ी पोस्ट ते आहिनि ऐं हिकिड़ी माना घर जा वॾा आहिनि रहबर आहिनि हुनखे ख़बर हूंदी त बाबा मुंहिंजो कहिड़ो ॿारु कहिड़ी जॻह ते छा पियो करे कहिड़ी जॻह ते कीअं आहे छा न आहे या त वरी उन्हनि ताईं इहे मैसेज ज़रूरु वेंदा हूंदा पर झगड़े सां ऐं इन्हनि शयुनि सां कुझु बि कोन थींदो वरी बि असांजे ॿारनि खे नुक़सानु थींदो सिंध गेम्स न थियूं असांजे ॿारनि खे नुक़सानु थियो कंहिं महिल वेदर सही न हुयो कंहिं महिल असां वटि बजट कोन हुई कंहिं महिल असां वटि नेशनल गेम्स जी डेट पई अची वञे त असां वटि त प्रॉब्लम्स त इलाही पियूं अची वञनि न कंहिं महिल असांजा फेडरेशन वारा राज़ी न पिया थियनि कंहिं महिल असांजो इहे हक़ीक़तूं आहिनि इन्हनि में ड्रामा बि थी सघनि था हक़ीक़तूं बि थी सघनि थियूं तव्हांजी नज़र उनखे कीअं थी ॾिसे इहो तव्हां ॿुधाईंदव तव्हां अगरि नेगेटिव सम्झंदव त छा आहे ॾिसो हाणे हर शइ जेकी शइ पंहिंजे आॾो आहे न तव्हां सिंध गेम्स में जॾहिं हैदराबाद रीजन खे पूरे खे सॼे खे सुपरवाइज़ पे कयो तॾहिं पाण मिलियासीं अॼु खां 8-10 साल पहिरीं डॉक्टर मोहम्मद अली शाह साहिब जो दौरु उन वक़्तु हेॾनि रांदीगरनि खे सभिनि जा गाइडर हुया मां त तव्हांखे तॾहिं खां वठी फॉलो कंदो अचां तॾहिं खां ॾिसंदो अचां हिकिड़ियूं शयूं तव्हांजे आॾो गुज़रियूं आहिनि तव्हांखे त क्लियर हूंदो दिमाग़ मंझि न त बाबा हाणे फिल्म थिए थो ड्रामो थिए थो सचाई आहे या इन जे पुठियां वरी कबी लॉजिक आहे जेके सिंध गेम्स कोन थी थिए इन जे पुठियां का छा आहे चक्कर छा आहे उन टाइम ते सिंध गेम्स थियूं हुयूं उन टाइम ते हिकिड़ो वक़्तु ऐं दौरु तमामु घणो चेंज हुयो करप्शन वॾे उरूज ते हुई ऐं नाइंसाफ़ियूं इलाही माना थींदियूं हुयूं स्पेशली नियाणियुनि सां उन टाइम खां वठी हाणे वारे टाइम में तव्हां अची वञो त अॼुकल्ह हर कोई जेको आहे न हिकिड़ो नंढड़ो ॿार बि आहे न अगरि हुन सां नाइंसाफ़ी थी थिए उहो बिल्कुलु ॻाल्हाए थो पियो मां नथी सम्झां त स्पोर्ट्स में काफ़ी चेंजिस अची चुकियूं आहिनि असां फोकल पर्सन थियण खां पोइ ॻाल्हाइणो घटि न करे छॾियो आहे न ईअं कोन्हे बिल्कुलु बि मां हाणे बि तव्हां सां ॻाल्हायो जेका मां ॻाल्हि कई आहे तव्हां कहिड़ी हक़ीक़त पुछण पिया चाहियो मूंसां मां इहो ई चवां थो त सिंध गेम्स हिन वक़्त ताईं न थियूं आहिनि इहो फेल्यूर कंहिंजो आहे इहो बिल्कुलु तव्हांखे स्पोर्ट्स मिनिस्ट्री मां जवाबु मिलंदो त सिंध गेम्स छो न थियूं थियनि मरियम कीरियो खां पुछां थो जेका सिंध जे रांदियुनि जे लाइ सिंध जे रांदीगरनि जे हक़नि जे लाइ विढ़ंदी रही आहे मां त उन खां सुवाल थो कयां न अॼु उहा छो ख़ामोश ॾिसो न मां ख़ामोश कोन आहियां बिल्कुलु बि मां तव्हांखे इहो ई ॿुधायां थी त असां वटि ईअं ई थियो आहे त जॾहिं सिंध गेम्स थियनि पियूं पयूं त हिकिड़ो त वेदर जो मसइलो हुयो उन खां पोइ वरी नेशनल गेम्स जे बारे में मां थोरो तव्हां सां डिसएग्री कयां वेदर जॾहिं जून जुलाई हूंदो हो 3 ॾींहंनि में लड़काणे में हिनने मुनक़िद करायूं उन खां पोइ अहिड़े क़िस्म जूं गर्मियूं जे उन खां पोइ न थियो पोइ ॿार बेहोश थी विया उन खां पोइ किथे थियो उन खां पोइ वरी मीरपुर ख़ास में थियूं हुयूं वरी सिंध गेम्स में थियूं हुयूं सियारो हो उते मां कोन हुउसि नॉर्मल मौसम हुयो कंहिं महिल गर्मी कंहिं महिल सर्दी हुई हाणे पोइ हिन मौसम में त थी सघनि थियूं बिल्कुलु थी सघनि थियूं वरी हाणे इलेक्शन आहे कुझु ॿिया इख़्तिलाफ़ात आहिनि के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना एट अ टाइम नथियूं थी सघनि ऐं तव्हां ईअं न चओ त नथियूं थियनि थींदियूं ज़रूरु थींदियूं न असांजी हिस्ट्री में असांजे बुक में न आहे हा बिल्कुलु थींदियूं ज़रूरु इहो सरदार मोहम्मद बख्श साहब जे दौर में थींदियूं बिल्कुलु थींदियूं मूंखे इहा उम्मीद आहे अल्हम्दुलिल्लाह मां चवां थी मूंखे उम्मीद आहे बिल्कुलु पक थी सघे थी अगरि तव्हां सभु जेके असांजा आहियो माण्हू सभु मिली करे असां हिकिड़ो मिनिस्टर साहिब ॾे वञी करे उन्हनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कयूं पंहिंजी ज़िमेदारी जे लाइ असां वञी रिक्वेस्टियूं कयूं ए सिंध जो खातो आहे सिंध ते स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे तव्हां रुगो जेको आहे सो हिकिड़ी मैराथन रेस मुनक़िद कराई घोटकी जे अंदरि सॼो कुझु इहे न थियो आहे मैराथन थी आहे साइकिलिंग थी आहे जिम्नास्टिक थी आहे फुटबॉल थी आहे रेसलिंग थी आहे उन खां अलावा तव्हां ॾिसो काफ़ी सारियूं गेम्स अहिड़ियूं आहिनि जेके थींदियूं रहियूं आहिनि सिंध गेम्स जे अंदरि छा न थियो आहे डॉक्टर मोहम्मद अली शाह जेकॾहिं तव्हां ईअं भेट कंदव न पोइ 2 मैचूं हुन करायूं इंटरनेशनल रांदीगरनि जूं डॉक्टर मोहम्मद अली शाह मरूम उन खां सवाइ पंहिंजे दौर में 1 साल जे अंदरि 2 भेरा सिंध गेम्स कराई ऐं हिन वक़्तु हाणे इहो थिए थो या त एसोसिएशन जहिड़ो आहे या मौसम सही कोन्हे या ईदूं अचनि थियूं या साईं पेपर हलनि था पिया मक़सदु 1000 क़िस्म जा दलील आहियो ऐं तव्हां मुतालबा कोन था कयो फोकल पर्सन थी करे ॾिसो न फोकल पर्सन असांजी हिकिड़ी असाइनमेंट आहे तव्हांजी असाइनमेंट आहे तव्हांजी उहा पंहिंजी ज़ात उहो पंहिंजो माना हिकिड़ो जेको किरदारु रहियो आहे बेबाकी वारो सिंध जे अंदरि उहो मरियम वेरी सॉरी उहो कॾहिं तव्हां मूंखे माराए न छॾियो एतिरो तव्हां मूंखे जेको आहे न तव्हां उहो खुली करे ॻाल्हायो न मां बिल्कुलु खुली थी ॻाल्हायां सिंध गेम्स थींदियूं नेशनल गेम्स थींदियूं मां त चाहियां थी त असां वटि गाला गेम्स बि थियणु खपनि स्पोर्ट्स मिनिस्ट्री ॾे वञी करे जीअं हाणे तव्हां जेतिरो जज़्बो ॿुधायो था ऐं चयो था त इहे शयूं थियणु खपनि त मां चाहियां थी त तव्हां बि त स्पोर्ट्स सां रिलेटेड स्पोर्ट्स जा ई माण्हू आहियो न केतिरनि सालनि खां तव्हां स्पोर्ट्स जा ई इवेंट्स करायो था त इहो हक़ु तव्हां ते बि आहे इन शइ खे तव्हां बि करो
दाऊ न कयो, तव्हां हिन शइ खे अमल में आणियो। अमल में मुंहिंजे हथ में छा आहे, पाण त ॻाल्हि ई कंदासीं न, पाण त हिकिड़ो केस ई रखंदासीं, हाणे ॿुधणु कमु त बरोश जो बिल्कुलु अलाह साईं कंदो सुठो, अलाह साईं कंदो सुठो थींदो, इंशाल्लाह इन ई साल थींदियो। वॾी महिरबानी मरियम कीरियो साहिबा, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, सुठियूं इलाही सारियूं ॻाल्हियूं थियूं। इंशाल्लाह वरी ईंदड़ वक़्त में तव्हांखे वरी हिकु भेरो ॿीहर ज़हमत ॾिबी, तकलीफ़ ॾिबी, लख थोरा तव्हां कई आया। थैंक यू जी नाज़रीन, तव्हां इहा जेको असांजो प्रोग्राम ॾिठो, उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वेंदे वेंदे आख़िर में इहा ॻाल्हि ज़रूरु कबी त सिंध गेम्स जे हवाले सां बहरहाल सिंध जे रांदीगरनि में हिकिड़ी ॻणती ज़रूरु आहे त आख़िरकार ही सिंध स्पोर्ट्स मिनिस्ट्री जे हवाले सां वक़्तु पूरो पियो थिए। हिन वक़्त ताईं सिंध गेम्स जे लाइ किथां को सुरबाट बि नज़र कोन थो अचे पियो, जॾहिं त अॻी जॾहिं मिनिस्ट्री हूंदी हुई डॉक्टर मोहम्मद अली शाह साहिबु मरहूम जन वटि, त उन दौर में ॿ भेरा बि सिंध गेम्स थियूं हुयूं। असां उमेद था करियूं त सिंध जो रांदियुनि वारो वज़ीर जेको आहे इन तरफ़ तवजो ॾींदो ऐं सिंध गेम्स खे जीअं त माना हीउ वक़्तु हाणे हिन हुकूमत जो जेको आहे पुॼाणी तरफ़ वञे थो पियो, एंड में जेको आहे सो हिकिड़ो भेरो ई पंहिंजे वक़्त में सिंध गेम्स ज़रूरु कराई त ईंदड़ हफ़्ते इंशाल्लाह साॻे ई टाइम साॻे ई चैनल ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु हाज़िर थिबो। तेसीं ताईं मोकिलणी न आहे, पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।